अवासा शेयर कदालो पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत का छोटकारे लाइ 21 जनवरी का सॼे मुल्क में हारी यकजहती रैलियुनि जी मंजूरी ॾेई छॾी आहे। लाहौर में पीपी चेयरमैन जी सदारत हेठि पीपी ॾखण पंजाब जे उहिदेदारनि ऐं हाइबर्ड हारी यकजहती एहतजाज जे हवाले इजलास थियो आहे। अॻवाननि 27 फरवरी लॉन्ग मार्च जी तैयारियुनि बाबति पीपी चेयरमैन के ब्रीफिंग ॾिनी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी हारी यकजहती एहतजाज की तैयारियों के हवाले से सूबाई तंजीमन का तजवीज़ूं तलब कंदे सूबाई मेंबरन ते बदल कमेटी जोड़न की मंजूरी ॾेई छॾी। इजलास में पंजाब में भी सिंध जहिड़ो मकानी इदारन जो निज़ाम लागू करण जो मुतालबो कयो वियो आहे। मुल्क में भाण के बहरान ऐं अघन में वाध की मज़म्मत कई वई आहे। पीपी चेयरमैन चयो त ज़ालिम हुकूमत अवाम के तकलीफ़ूं ॾींदी रही, हू ख़ामोश वेही रहे, इहो कॾहिं बि नथो थी सघे। लॉन्ग मार्च जो वाहिद मक़सद हुकूमत तरफ़ां अवाम ते थींदड़ ज़ुल्म जो ख़ात्मो आहे। नाज़रीन, या ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर करे आहियूं। पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत का छोटकारे लाइ 21 जनवरी का सॼे मुल्क में हारी यकजहती रैलियुनि जी मंजूरी ॾेई छॾी आहे।